नाज़रीन के आगे दासीद कराची का पोइ हैदराबाद में भी पीपल्स बस सर्विस शुरू करण जो फैसलो कयो वियो आहे। बस शहर के रस्तन ते ट्रायल लाइ पहुची वई आहे। ज़िले तर्जुमान मौसर ट्रांसपोर्ट एंड मास ट्रांसलेट शर्जील नामेमर की कोशिश से पीपल्स बस सर्विस शुरू कई वेंदी। ज़िले तर्जुमान मौसर ट्रायल लाइ पहुतल बस से गड सिंध मास ट्रांसलेट टीम जा अमलदार भी मौजूद हैं। खबर अवां सां शेयर कई पिया। ज़िले तर्जुमान मौसर ट्रायल लाइ पहुतल बसन से गड सिंध मास ट्रांसलेट टीम जा अमलदार मौजूद हैं। ज़िले तर्जुमान मौसर रीजनल ट्रांसपोर्ट अथॉरिटी जो चेयरमैन डिप्टी कमिश्नर फूड गफ़ार सुमरो एसपी ट्रैफिक मुख्तार सोलंकी ए बिया रस्तन की जायज़े लाइ टीम से गड मौजूद हैं। बिल्कुल नाज़रीन मूंखे ख़बर ॾियूं पिया। ज़िले तर्जुमान मूजिब टीम पारां ट्रांसपोर्ट अथॉरिटी के बस अड्डन जो पिण जाइज़ो वरितो वियो आहे। ख़बर मूंखे ॾेई रहिया आहियूं। ज़िले इंतज़ामिया मूजिब जल्दी शहर के रस्तन की मरम्मत कराए उन्हनि खे पीपल्स बस सर्विस के मयार जोगो बणाए वेंदो। ज़िले तर्जुमान मूजिब हैदराबाद जा शहरी भी हाणे जदीद सफ़री सहूलत हासिल करे सघंदा। तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ हैदराबाद जहांगीर सड़ो का जी जहांगीर आगाह कजो। जी जहांगीर नाज़रीन अवां के आगाह कई पिया। कराची का पोइ हैदराबाद में भी पीपल्स बस सर्विस शुरू करण जो फैसलो कयो वियो आहे। बस शहर के रस्तन ते ट्रायल लाइ पहुची वई आहे। ज़िले तर्जुमान मौसर ट्रांसपोर्ट एंड मास ट्रांसलेट शर्जील नामेमर की कोशिशन से पीपल्स बस शुरू कई वई आहे। राब्तो बहाल थियो आहे जहांगीर से। जी जहांगीर आगाह कजो। जी ही वॾी ख़ुशख़बरी है पाकिस्तान पीपल्स पार्टी की हुकूमत पारां हैदराबाद के शहरन लाइ। मां तव्हांखे ॿुधायां त अॼु पीपल्स बस सर्विस शहर के मुख़्तलिफ़ रस्तन ते ट्रायल लाइ पहुची वई है। इन सिलसिले में सूबाई वज़ीर इतलात ट्रांसपोर्ट एंड मास ट्रांसलेट शर्जील नामेमर की कोशिशुनि से पीपल्स बस सर्विस हैदराबाद में शुरू थियण जा चिटा इम्कान से नज़र अची रहा हैं। अॼु इन सिलसिले में शहर के मुख़्तलिफ़ रस्तन ते ट्रायल लाइ बस हैदराबाद कराची का हैदराबाद पहुची वई है। जैमें चेयरमैन रीजनल ट्रांसपोर्ट अथॉरिटी डिप्टी कमिश्नर हैदराबाद फवाद गफ़ार सुमरो एसएसपी ट्रैफिक सेक्रेटरी रीजनल ट्रांसपोर्ट ऐं ॿिया अमलदार एनआरसी में बस ट्रायल में टीम में मौजूद हुआ। टीम पारां ट्रांसपोर्ट अथॉरिटी के बस डिपो जो पिण जाइज़ो वरितो वियो। इन सिलसिले में अमलदारन जो चवण हो तो तमाम जल्द शहर के रस्तन की मरम्मत कराए उन्हनि खे पीपल्स बस सर्विस के मयार जोगो बणाए हैदराबाद के शहरन के जदीद सफ़री सहूलतूं मुहैया कयूं वेंदियूं। जी मेहरबानी जहांगीर सड़ो तफ़सीलन लाइ।